दोस्तों अस्सलाम वालेकुम, या अली मदद मौजूद आयूं मौलाई स्टूडियो लाड़काना। तारिक मौलाई रिकॉर्डिस्ट ऐं खान साहब बाजी नवाज़ उस्ताद महबूब अली ऐं बेंजे ते असांजो प्यारो करी दोस्त गुलाम हैदर साहब ऐं ढोलक ते नंढड़ो पपन। हो कारो वगो पाइना दुश्मन पंहिंजा जलाइना। उस्ताद महबूब हो ॾिसी तोखे माण्हू मरी वेंदा, हो लाली लबड़न खे डाइना। ॾिसी तोखे